भगवान राधा कृष्ण जी प्रेम में कथा ही श्री गर्ग संहिता में लिखियल है। एक बार श्री कृष्ण भगवान के श्री राधा रानी जी ॾाढी याद आई। याद तो हमेशा ईंदी आहे, लेकिन याद ॾाढी गहरी थी वई, ॾाढी सिक लगी, प्रेम लगो। भगवान के मन में, छलिया के मन में कौतुक जाग्यो। हमेशा भगवान कुछ न कुछ मौज कंदा रहंदा। तो भगवान सोचो मां भेष बदले वञा, ॾिसां राधा रानी मूंखे सुञाणे थी कि नथी सुञाणे, असली रूप में मूंखे ॾिसी सघंदी कि न। चओ हरे कृष्ण। तॾहिं श्री कृष्ण भगवान राधा रानी वटि हिकिड़ी गोपीअ जो रूप धारण करे विया। चओ हरे राम। हाणे सोचो कि भगवान कृष्ण तो उई अनंत सुंदर माधुर्य मोहनी मूरत सोहनी सूरत। ब्रजवासी तो चवंदा आहिनि श्री कृष्ण भगवान जे लाइ, नंद के लाला जो तुम लाला न होते, होते लाली तो गर्दन कट जाती करोड़ों की। सुठवा तव्हां छोरा आयो, और छोरी हुजवा पोइ त बस महाभारत थी वञे। चओ हरे राम। तो भगवान गोपी ठही आया, तो हूँ ही एतिरो सुंदर पुरुष रूप में, तो कन्या रूप में भगवान कीअं लॻंदा हूंदा, कल्पना कयो। ॾाढ़ी त ईंदी कोन्हे भगवान खे, मुछूं शेविंग करण जी ज़रूरत ई कोन्हे। ईअं प्राकृतिक सुंदरता 16 साल जा भगवान जी गोपी ठही आया। श्री राधिका सां गॾु उन्हनि जी सखियूं वेठियूं। अचानक राधा रानी जी नज़र पई, गोपियुनि जी नज़र पई। कमाल आहे, ये दिव्य स्वरूप आहे। गोपी काथों अची वई। अरे ये गोपी तो कोई नहीं थी लगे, हिन में केॾी सुंदरता है, केॾो आकर्षण आहे, केॾी मधुरता है। अरे नज़रियूं नथी अटनि। हकीकत में श्री कृष्ण राधा बना आहिनि। संत चवंदा आहिनि श्री कृष्ण ही राधा रूप में प्रकट थिया। तो राधा रानी उन गोपीअ खे ॾिठो तो कृष्णमय थी वई। अरे एडी सुंदर गोपी, उन जो आदर सत्कार कई, स्वागत करे, मिठी बोली ॻाल्हाए, गले लगाए, चवण लगी सखी तू काथों आई आ, तोखे तो मां पहिरियों बार ॾिठो आ। हाँ हाँ मां नई नई आई आहियां। हो आहे न गोकुल, हाँ नंद भवन, हाँ उन उत्तर दिशा में मुझे अॻिते घर आ, उतो मां आई आहियां। वाह वाह, तू हिते रही पो मूंसां गॾु। तोखे पतो न आहे ॾिसण सां मूंखे एॾो आनंद थो अचे, नज़रियूं हटनि कोन थियूं, ॾाढी खुमारी थी अचे, ॾाढो प्रेम थो अचे, मां दुनिया भुलिजी थी वञा। चओ जय श्री कृष्ण। अच्छा तुंहिंजो नालो छा अथई? भगवान चयो गोपा देवी। मुंहिंजो नालो कहिड़ो आहे? गोपा देवी। चई हा वाह, ॾाढो सुंदर नालो आहे, तूं मूंसां गॾु रही पओ। हाणे सभु सखियूं खेॾण लॻियूं पाण में, और जीअं संध्या थी, सूर्यास्त थियण लॻो, त उहा गोपा देवी वञण लॻी। गोपा देवी कौन जी आहे? कौन थी वो? हाँ भगवान कृष्ण वञण लॻा। और सखी मूंखे देरि थी वई आहे। वो जो गोपा देवी एतिरो चयो कि मां वञा थी, श्री राधा रानी जी अखियुनि मां आंसुनि जी झड़ी लॻी वई, व्याकुल थी वई, मूर्छित थियण जहिड़ी अवस्था थी वई। सखियूं अची पंखो करण लॻियूं, गुलाब जल जा छंडा आयूं। गोपा देवी भी हैरान थी वई। राधा रानी चवण लगी गोपा देवी तू न वञ, हिते रुकी पओ। और गोपा देवी चवण लगी राधा रानी तू घबराए न, मां वञा थी, लेकिन मूंखे कसम आहे गायन जी, गोरस जी, सच में मां सुबुह जो रोज़ ईंदी मैं तो वटि, सुभाणे ईंदमि सुबुह जो पक, राति जो लेकिन मां हली वेंदमि। चओ हरे कृष्ण। मुश्किल सां धीरज धरियो राधा रानी। गोपा देवी हली वई। ॿिए ॾींहुं इंतज़ार पिया कनि। सुबुह थियो, समय थियो, सभु सखियूं आयूं। ॾिठूं त परियों खां वाकई पंहिंजे वचन जो गोपा देवी पालन कयो। गोपा देवी साम्हूं अची रही आहे। वाह वाह, राधा रानी गदगद थी वई। साम्हूं आया, घणे प्रेम सां मिलिया, ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं। अमृत जहिड़ी वाणी राधा रानी जी। हेॾो गोपा देवीअ खे ॾिठईं त गोपा देवी अॼु उदास, अॼु गोपा देवी खिन्न, गोपा देवी परेशान, गोपा देवी थोड़ी सी चिड़ियल, थोड़ी सी गुस्से में।
राधा रानी पूछो गोपा देवी क्या हुआ, तुम्हें कौन सी तकलीफ है, क्या समस्या है, क्या हो गया, कोई पीड़ा कोई दुख आ गया, क्या हुआ। गोपा देवी चवण लगी वञण ॾे राधा रानी ॿी काई कोई तकलीफ़ न आहे, सभु कुझु ठीकु आहे। अॼु रस्ते में मां अचां पई त मूंसां ॾाढी गड़बड़ थी वई आहे। अरे छा थी वियो भाई, मूंखे त ॿुधाए। चई पुछी न, मूंखे ॾाढी ॾाढी चिड़ थी लॻे, गुस्सो थो अचे। अरे थियो छा? चई जी मां रस्ते में अचां पई, अञा मां निकितमि गोकुल मां, पनघट पार कयमि, अचानक हलंदे हलंदे कदम जे वृक्ष मां पासे मां निकिरी हिकिड़ो छोरो अची बीह रहियो साम्हूं, सांवरो सलोनो कालो कलूटो। वो बेशरम छोरो अची करे चवण लॻो, ए गोपा किधर जा रही है, काॾे थी वञे? मां छोड़े तोसां कहिड़ो मतिलबु? कि तोखे पतो कोन अथई असां हिते कर वसूली कंदा आहियूं, जेको बि तूं गुज़रंदो आहे ॾुध ॾही मलाई खणी करे उन को असां कर वठंदा आहियूं, टैक्स जमा कर। चओ हरे राम। राधा रानी छा ॿुधाए, उहो हिकु नंबर जो छलिया, हिकु नंबर जो कपटी, हिकु नंबर जो परेशान करण वारो, उहो निर्मोही आवारा पियो लॻे। चओ हरे राम। उन मूंखे पकड़े वरितई, बाह पकड़े वरितई। मां चयोमांसि ख़बरदार मां तोखे कुझु बि न ॾींदीमांइ। चई न ॾींदीअ त असांखे वठणु ईंदो आहे। मुंहिंजी मटकी खणी ठका कयईं ऐं ॾही खाइणु लॻो हुते। चओ हरे राम। ॾही वही खाई करे बाह मरोड़े करे चुनरी उड़ाए करे उहो गोवर्धन जे तरफ़ हली वियो। मूंखे उन छोरे ते ॾाढो गुस्सो आहे। केरु हुयो उहो छोरो? हा नालो ॿुधो आहे, कृष्ण चवंदा आहिनि उनखे। चओ हरे राम। उनजो नालो कृष्ण। चए पोइ कृष्ण तुंहिंजो कर वठंदो आहे, कर असांखे ॾियणो पवंदो। अच्छा, मूंखे त हिकु नंबर जो बेशरम, निर्मोही, कपटी, शरारती, नटखट, ॾाढो ॾाढो गड़बड़ माण्हू थो लॻे पियो। राधा रानी जोर जोर सां खिलण लॻी। चई अच्छा तूं श्याम सुंदर जे लाइ ईअं थी चए? गोपा देवी चवण लॻी वाह राधा रानी, कल्ह त एॾो प्यार सां पई ॻाल्हाए, अॼु मुंहिंजी समस्या ते खिले थी। राधा रानी चयो न न मां तुंहिंजे भोलेपन ते थी खिलां। अच्छा, रस्ते में अचां कोई छेड़े, कोई मटकी फोड़े, चुनरी उॾाए छॾे, बाह मरोड़े छॾे, इहो कोई मूंसां शुभ मंगल शकुन थिया आहिनि? इहो कोई ॾाढी कृपा थी आहे मूं ते? राधा रानी चए थी तोखे पतो कोन अथई, जंहिंखे तूं बेदर्दी, निर्मोही, छलिया, शरारती थी चए ऐं निर्बल थी चए। गोपा देवी चए थी ईअं ई आहे, निर्बल आहे। अरे अगर निर्बल हुजे, हो कपटी हुजे, पापी हुजे, त पोइ पूतना खे, अघासुर खे, बकासुर खे, तृणावर्त खे ईअं चुटकी वॼाए करे हिकु क्षण में मारे न छॾिया उन्हनि खे, काली मर्दन न करे छॾिया। अरे सखी गोपा तोखे पतो कोन अथई, वो ॾाढो 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 वो अगरि कंहिं ते अची वञे साम्हूं त वॾी महिरबानी, कुझु खाए पीए, कुझु ॻाल्हाए। हिते त गोपियूं तरसंदियूं न, वॾा पुञ हूंदा आहिनि। तूं चए थी छली आहे, हो पापी आहे, शरारती आहे, हो भक्तनि जे पोयों घुमंदो आहे। चए थी ग्वालो आहे, ग्वालो त कोई मामूली हूंदो आहे जेको गांयुनि जी सेवा करे, 24 घंटा जेको गांयुनि जी धूल खणी मथे ते लॻाए, उनजे वारनि में गौधूली शोभा ॾींदी आहे। उनखे चए थी निर्मोही, उहो भक्तनि जे पोयों पोयों डुकंदो रहंदो आहे त उन्हनि जे चरणनि जी धूल मिले त मां मथे ते लॻायां। चओ हरे राम। गोपा देवी चवण लॻी वाह 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 सखी, तूं ने मुंहिंजे दुश्मन जा गुणगान थी करे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तू हुन जा मुंहिंजे दुश्मन जा गुण गीत थी ॻाए पई, हाँ उन जा गीत थी ॻाए, उन जी तारीफ़ थी करे पई। राधा रानी चए थी गोपा देवी तोखे पतो कोन अथई, वो सच्चो प्रेमी आहे, सच्चो प्रेमी। हाँ सच्चो प्रेमी आहे। हरी गोपा देवी, अगरि उनखे तूं कुझु ॾे, वो स्वीकार करे त उहो उनजो उपकार, अगरि कुझु खाए त उहो उनजी करुणा दया कृपा उनजो उपकार, अगरि घुरी करे खाए त दुगनो उपकार। अच्छा अच्छा अॻिते ॿुध, ऐं अगरि छीने करे खाए, झपटी करे खाए त तिगनो उपकार।
और चोरी करे खाए, डकैती करे खाए तो 4 गुना उपकार। वाह वाह, चोरी भी करे, डकैती भी करे, छीने करे भी खाए, झगड़ा करे भी खाए, और उपकार ही उपकार। वाह, राधा रानी एॾा गुण थी गाए त हल हिकु शर्त था हणूं। कहिड़ी? अगरि वो सच में प्रेमी आहे, ॾाढो उनखे प्रेमावतार थी चए, प्रेमी प्रेमी, त तूं उनखे पुकार, अगरि वो अची वियो त मां हारजी वियुमि, जेको तूं चवंदी उहो मां कंदुमि। राधा रानी चए थी ज़रूरु ईंदो, हू त कंहिंजे बि पुकार ते हली ईंदो आहे। कोई प्रेम सां बसि पुकारे, कोई अजनबी, अरे दुश्मन पुकारे तॾहिं बि हली ईंदो आहे, मां पुकारींदीमांसि त न ईंदो। अच्छा, अगरि न आयो त राधा रानी चई मुंहिंजो जेको बि धन संपत्ति, मकान भवन, हे महल आहिनि, सभु तुंहिंजा। और गोपा देवी राजी थी वई। गोपा देवी केरु हुई मामा? हेॾो ॿुधाए था छॾनि न तव्हांखे। हा, न त तव्हां त चवां नंद बाबा आहे अलाए वसुदेव बाबा आहे अलाए केरु। हा, हरे कृष्ण। अच्छा, राधा रानी जी बुद्धिमता ॾिसो। राधा रानी ईअं न चई कि मां कृष्ण सां प्रेम करणु छॾे छॾींदमि, न बि आयो त, अगरि न आयो त हे धन संपत्ति तुंहिंजी, महल तुंहिंजा। ऐं श्री कृष्ण बि ॾाढी चालाकी कई कि कृष्ण ईंदो काथों? कृष्ण त मां ई आहियां, मां ई त गोपा देवी जे रूप में आहियां, कृष्ण काॾो ईंदो? जीत त मुंहिंजी पकी आहे। और राधा रानीअ खे पंहिंजे प्रेम ते विश्वास। गोपा देवी तुरंत तैयार थी। ठीकु आहे सखी महारानी राधा रानी, तूं पुकार कृष्ण खे, ॾिसां कहिड़े दिशा मां थो अचे। ठीकु आहे, हाणे राधा रानी पुकारण लॻी। राधा रानी जी पुकार, राम राम राम। साधारण भक्त पुकारींदा आहिनि त प्रेम में पुकारींदा आहिनि। राधा रानी कीअं पुकारियो हूंदो? चओ हरे राम। राधा रानी पुकारण लॻी, हिकु हिकु नालो खणी करे, हा कृष्ण गोविंद दामोदर माधवेती। जीअं जीअं कृष्ण जे साम्हूं राधा रानी नाला खणे, असुअनि जी धार पई वहे, प्रेम जा लुड़क वहण लॻा। राधा रानी मगन थी वई प्रेम में, संसार खे भुलिजी वई। हा कृष्ण केशव कन्हैया चक्रधारी नंदलाल माधव सुंदर श्याम मुरारी, हे राधा वर बंसी बजैया, हे अच्युत अविनाशी सर्व रक्षक सर्व व्यापक मन हरण बांके बिहारी, हे गोपीनाथ ब्रज वल्लभ गोवर्धन धारी घनश्याम परमानंद, हे पतित पावन ज्योति स्वरूप। जीअं जीअं नाला खणंदी वञे राधा रानी, श्री कृष्ण जे अंदरि सिरहन अची वञे, रोम रोम पुलकित थी वञे। कृष्ण तड़पण लॻा, कृष्ण बेसुध थियण लॻा, अरे छटपटाइण लॻा कि मां कपट न करे सघंदुमि। राधा रानी जो प्रेम जीअं जीअं नाला खणंदी वञे, कृष्ण आत्म विस्मृत, भुलिजी विया केरु हुयुमि मां, कहिड़ो वेश ठाहियो आहे, कहिड़ो छल कयो आहे, सभु छल निकिरी वियो। जीअं जीअं राधा रानी नाला खणंदी वई, भॻवानु कृष्ण बेसुध थी विया, भुलिजी विया गोपा देवीअ खे। ऐं थोरी सी देरि अञा नाला खयां राधा रानीअ, 2 मिंट बि न थिया, कृष्ण चिल्लाए चिल्लाए चवण लगा, ओ श्यामाजू मैं आ गया, मैं आ गया, देखो मैं तुम्हारे पुकारने पे दौड़ के आ गया हूँ। कृष्ण जो कपट वेश गायब थियो, गोपा देवी गायब ऐं गोपाल प्रकट थियो। बोलो गिरधर गोपाल की। भगवान प्रकट थिया, तुरंत पंहिंजे अद्भुत सुंदर स्वरूप में, मोर मुकुट मुरली बांसुरी पीतांबर कटी काछनी, अखियुनि में कमल नयन, श्री कृष्ण जे भी आंसू भरियल। राधा रानी गदगद थी वई, आहा सांवरा तू अची वए, श्याम सुंदर तू अची वए, मूंखे त भरोसो कि मां पुकारियां तू न अचे। कृष्ण भी चवनि था ईअं संभव आहे कि तू पुकारे मां न अचां? कोई भी प्रेम सां पुकारे मां त हली ईंदो आहियां, तू त प्रेम स्वरूप आहे। अॼु मुंहिंजी विजय थी वई, अॼु मुंहिंजे प्रेम जी जीत थी वई, वो सदा जीत है, लेकिन वो काॾे वई? अरे केर काॾे वई? त पूरी कहानी गोपा देवी वारी कंहिंखे चई ॿुधाई? मिस्टर गोपाल खे, श्री कृष्ण खे, वही तो गोपा देवी आहे। चई ॿुधाई पूरी कहानी। गोपा देवी आई, ॾाढो इतराए पई, तोखे भलो बुरो पई चए, ऐं मां उन सां शर्त हई, हीअं हीअं शर्त लॻी। काथे आहे उहा गोपा देवी? भगवान घबराइजी विया, चवण लॻा अरे अरे अच्छा अच्छा, जीअं तूं रूप रंग ॿुधायो आहे, मां जीअं अचां पियो त डुक पाए भॼे पई। उहो ओॾो ई वञे पई जंहिं रस्ते मां अचां पियो न, डुक पाए वञे पई। अच्छा भॼी वई, सॾु कयोसि गोपियुनि खे? न न सॾु न करेसि। छो छो न सॾु कयांसि? अरे
सॾ न करे त कारी नांगण काथों जी वही त सुठी आहे। भॻवान था चवनि था वञण ॾेसि कारी नागिन काथों जी भॼी वई सुठी आहे, उनखे वरी सत्ती करे। बोल राधा वर कृष्ण चंद्र की। इन तरह सां भगवान राधा कृष्ण जी अलौकिक प्रेम भक्तिमय लीलाऊं भक्तन जूं भगवान जूं नित्य हलंदियूं रहंदियूं भाई। हरि अनंत हरि कथा अनंत।